इन थोरी ज़िंदगी जे अंदरि असां जेको आहे अल्लाह खे नाराज़ न कयूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जो तव्हांखे मिसाल ॿुधायां, दुनिया जो आख़िरत जे एतबार सां मिसाल छा आहे? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जो आख़िरत जे एतबार सां मिसाल ईअं आहे जीअं तव्हां मां कोई, अल्लाह जे नबी साहिब न कजो, दुनिया जो आख़िरत जे एतबार सां मिसाल अल्लाह जे नबी फरमायो ईअं ई आहे जीअं तव्हां मां कोई समंदर ते वञे, समंदर ते तव्हां मां कोई हिकिड़ो वञे ऐं समंदर में पंहिंजी आंगुर खे दाख़िल करे, हे आंगुर आहे न, ॾिसो हे आंगुर आहे, इन खे समंदर जे पाणी जे अंदरि दाख़िल करे ऐं उन मां बाद में इन समुंदर खां पाणी खां ॿाहिरि पंहिंजी आंगुर कढे। हाणे साईं इन आंगुर मां केतिरो पाणी निकिरंदो? हिकिड़ो कतिरो किरंदो, ॿ कतरा किरंदा। अल्लाह जे नबी फरमायो बसि बाक़ी जेको समंदर आहे इहा आख़िरत आहे। दुनिया जो मिसाल इन कतरे जे एतबार सां अथव। दुनिया जो ऐश, दुनिया जी राहत, दुनिया जी तकलीफ़ इन हिकु कतरे जे एतबार सां आहे जेको तव्हां समंदर में पंहिंजी आंगुर दाख़िल कई, दाख़िल करण खां बाद में जीअं जो तव्हां कढंदा आहियो उन मां हिकिड़ो कतरो किरंदो आहे, इहो हिकिड़ो कतरो दुनिया आहे। बाक़ी जेको पूरो समंदर जेको पियो आहे अल्लाह जे नबी फरमायो इहो जेको आख़िरत अथव। मतां इन दुनिया खे ॾिसी करे पंहिंजी आख़िरत खे नुक़सानु पहुचायो। अल्लाह जे नबी फरमायो जंहिं दुनिया सां मोहबत कई, जंहिं दुनिया सां मोहबत कई इन पंहिंजी आख़िरत खे जेको आहे नुक़सानु पहुचायो। जंहिं दुनिया सां मोहबत कई इन पंहिंजी आख़िरत खे नुक़सानु पहुचायो। दुनिया सां मोहबत छा आहे? पैसे सां तमामु ज़्यादा मोहबत थी वई। हाणे इन पैसे जे करे कूड़ ॻाल्हाई, इन पैसे जे करे इन शख़्स जेको क़तल कयो, इन पैसे जे करे ॿ नंबरी कई, इन पैसे जे करे चोरी कई ऐं पैसो जेको ज़्यादा जीअं थी वियो इन खां बाद में पैसे जे ज़रिए सां मोहबत हुई न माल जी, इन पैसे जे ज़रिए सां शराब पी अथई, पैसे जे नशे में मदहोश थी करे ज़िना कई। अल्लाह जे नबी फरमायो इन शख़्स पंहिंजी आख़िरत खे जेको नुक़सानु पहुचायो। ऐं जंहिं दुनिया खे नुक़सानु ॾिनो, अल्लाह जे नबी वरी फरमायो जंहिं दुनिया खे नुक़सानु ॾिनो इन पंहिंजी आख़िरत खे जेको आहे संवारे छॾियो। दुनिया खे नुक़सानु कीअं? दुनिया जे कंहिं बि माल खे का तरजीह न ॾिनई, दुनिया जे पैसे खे त हक़ीर बिल्कुलु सम्झई ऐं सम्झनि इहो पैसो जेको धोखेबाज़ आहे, हिन टाइम मां वटि आहे ऐं सुभाणे इहो पैसो जेको आहे वञी करे मुंहिंजे औलाद जे हथ में ईंदो, मुंहिंजे भाइरनि जे हथ में ईंदो, त इन पैसे खे मां ॿ नंबरी सां हासिलु न कयां। इन पैसे खे जेको जीअं अल्लाह हुकुम करे थो इन जे मुआफ़िक़ जेको आहे मां पैसे खे इस्तेमालु कयां, हालांकि दुनिया खे नुक़सानु ॾिनई। अल्लाह जे नबी फरमायो इन शख़्स दुनिया खे नुक़सानु ॾिनो, त कूड़ बि न ॻाल्हाई, न ई ॿ नंबरी कई, न ई धोखेबाज़ी कई, न ई क़तल शराब का शइ बि न कई। अल्लाह जे नबी फरमायो इन ज़ाहिर तौर में त जेको दुनिया खे नुक़सानु पहुचायो आहे, पर इन शख़्स पंहिंजी आख़िरत बणाई आहे।